साईं मुंहिंजा कंहिं इलाइक़े में 3 भाइर ऐं हिकु उन्हनि जी भेण रहंदा हुआ ऐं उन्हनि जो कमु चोरियूं करणु, माण्हुनि सां ठॻियूं करणु, अमीरनि सां सौदागरनि सां चोरियूं ठॻियूं करणु ऐं उन्हनि खां माल मेड़णु हुननि जो कमु। हाणे 3 उन जा भाउ, उन छोकिरी जा, हिकिड़ी उहा छोकिरी, 4 पाण में भेण भाउ हुजनि त हाणे अमीरनि खां सौदागरनि खां हितां हुतां माल मेड़णु, उन्हनि सां ठॻियूं करणु, उन्हनि जे घरां उन जे ॻोठ मंझां चोरियूं करणु हुननि जो कमु। सो हाणे हिकु चकर इहे नंढियूं नंढियूं चोरियूं करे थकी पिया ऐं हिकु चकर पाण में चवणु लॻा, हाणे अहिड़ो वॾो को चोरी वारो कमु करियूं जीअं पंहिंजो जान हली वञे। हाणे नंढियूं नंढियूं चोरियूं करे थकी पिया आहियूं, हाणे को वॾो कमु करियूं। सो हाणे 4 भेण ऐं 3 भाइर पाण में सोचणु लॻा त हाणे अहिड़ो कहिड़ो कमु करियूं जंहिं मंझां पंहिंजो कमु थी वञे ऐं पोइ ॿीहर चोरियूं करणु न पवनि। फ़िलहालु को वॾो कमु करियूं। हाणे सोचनि पिया, सोचे नेठि चवणु लॻा त छो न वञी कंहिं बादशाही में कंहिं बादशाह खे फुरियूं ऐं उन खां माल मेड़ियूं। उन जी मिल्कियत धन दौलत तमामु जाम हूंदो, हली बादशाह वटि बादशाह जो कमु करियूं, उतां मिल्कियत खणूं। सो हाणे पाण में चवणु लॻा त हिते छोकिरी चवणु लॻी त आख़िर बादशाह खां कीअं माल मेड़िजे, उतां माल चोरी कीअं कजे, छो त बादशाह आहे, उन जा कई सिपाही कई नौकर, वॾो कमु लॻो पियो आहे, आख़िर उतां चोरी करणु ॾाढो ॾुखियो कमु थींदो। सो हाणे नेठि पाण में सलाहूं कयूं त हिते 2 भाइर ऐं छोकिरी पाण में सलाहूं कयूं ऐं चवणु लॻा त हाणे पाण हीअं था करियूं, पाण हलूं था कंहिं बादशाह जी बादशाही में, उते उन ॻोठ में रहंदासीं। ऐं 2 भाइर उन छोकिरीअ चवणु लॻा त पंहिंजी भेण खे चवणु लॻा त तूं हीअं कजां, बादशाह ज़ाहिरी ॻाल्हि आहे राजभाग में ईंदो वेंदो घुमंदो, हुन जूं आबादियूं ॿनियूं ॿारा ही हू बादशाह माण्हू आहे ऐं तूं हार सिंगार करे तयारु थी अहिड़े हिसाब सां उतां निकिरजां, वञिजां अचिजां, पाणी भरण जो बहानो ही हू। सो बादशाह तोखे ॾिसंदो ऐं तोसां शादी ज़ाहिरी ॻाल्हि आहे कंदो, छो त बादशाह जा इहे कम आहिनि त हिकिड़ी राणी न त ॿी राणी न त 3 राणी, बादशाह ईअं शादी कनि था। सो हिननि इहा पाण में सलाह ठाही त छोकिरी बि इन ॻाल्हि ते राज़ी थी वई, हीअ अॻे ई ठॻ माण्हू। सो नेठि हणंदे हणंदे हिकिड़ी बादशाही में अची पुॻा। उते जो बादशाह तमामु सुठो माण्हू, राजबाग ॻोठ तमामु हुनजो वॾो ऐं माण्हुनि जे लाइ हर कमु कंदो, माण्हुनि जी ख़िदमत कंदो, इहो इन बादशाह जो कमु हूंदो। ऐं उन बादशाह जी शादी न हुई, बादशाह अञा ईअं ई सुञूं सिर, हाणे पंहिंजी बादशाही सुठे नमूने सां हलाईंदो हो। हाणे ही बि 4 ठॻ अची उन बादशाह जी बादशाही में अची पुॻा। सो हाणे खैरनि जो अची पुॻा, सलाह वलाह हिन सभु ठाहे छॾी, उते को हिननि का झूपड़ी को घर वग़ैरह मिड़िया बुरो सबरो हिननि ठाहियो। हाणे हिननि जो प्रोग्राम हुजे बादशाह खे लुटण जो। प्रोग्राम हिननि इहो ठाहियो जो जीअं असांजी भेण, असांजी छोकिरीअ जेका हिननि जी जेका हुई भेण, सा शादी थी वञे बादशाह सां। सो अहिड़ो प्रोग्राम करे छॾंदासीं जीअं असांजी भेण अंदरि महल में वेंदी ऐं बादशाह जे हिसाब सां अहिड़ा को शर्त वग़ैरह रखंदासीं ऐं पोइ उतां राति जे पेट में माल मेड़े ऐं थींदासीं रफू चकर। सो हाणे हिननि जो प्रोग्राम ईअं ई हुजे। सो नेठि हिननि ईअं ई कयो। हाणे 3 उहे भाइर सो उन ॻोठ में रहणु लॻा, उहा छोकिरी बि उते रहणु लॻी। सो नेठि रही ऐं हिकु चकर छोकिरी ईअं ई पाणी भरण जो बहानो करे ऐं ईअं निकिती। सो हाणे 3 भाइर उन बादशाह जी जासूसी में, सो उन ॿुधायो छोकिरी खे त बादशाह अॼु अचे पियो, ॿनियूं ॿारा घुमण हेॾां होॾां, त छोकिरी बि तयारु व्यारु थी पाणी जो दिलो खणी अहिड़े हिसाब सां खूह बूह ते भरण जे लाइ। हाणे बादशाह आयो, बादशाह जो बि को उतां लंघ थियो, उतां ई को गुज़र थियो। बादशाह जी नज़र हिन चोर छोकिरी ते पहुची वई। सो बादशाह खे छोकिरीअ पहिरीं नज़र में वणणु लॻी। सो बादशाह चवणु लॻो त हीअ छोकिरी ॾाढी हसीन ऐं ख़ूबसूरत ऐं भली आहे, न ॼाण त कोई सफ़ा को ठॻनि जी नानी हुजे। सो इहा हिननि जी चाल हुई छोकिरी ऐं 3 भाइर जेके हुआ, सो हिननि जी चाल हुई। सो बादशाह छोकिरी खे पसंदि करणु लॻो। हाणे नेठि ईअं 2 ॾींहं 3 ॾींहं 4 ॾींहं 5 ॾींहं ईअं कमु पियो हलियो। छोकिरी हितां हुतां वाट तां किथां लंघे, बादशाह बि उतां हुनजो गुज़र सफ़र थिए। सो बादशाह नेठि पंहिंजे वज़ीर खे चवणु लॻो त वज़ीर, हीअ पंहिंजे ॻोठ ऐं पंहिंजे राजभाग में वेठा आहिनि छा,
त हिते वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत बिल्कुलु ही हींअर नवां आया आहिनि, पंहिंजे राज भाग पंहिंजे ॻोठ में वेठा आहिनि। त हिते बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त भला तूं इहो जांच वग़ैरह करे आ त हीअ छोकिरी शादीशुदा आहे या ईअं आहे। जे अगरि शादीशुदा न आहे त पोइ हिन सां आऊं कंदसि शादी। आहे ॾाढी सुहिणी ऐं तमामु भली, मूंखे वणे पई, आऊं हिन सां शादी कंदसि। तूं वञी हिननि खां चकर वकर लॻाया, हिननि जे ॻोठ खां थी आ, हिननि जे घर खां, त जीअं केरु केरु हिन जे ख़ानदान में आहे। सो वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत बिल्कुलु। हाणे बादशाह त हलियो वियो। सो वज़ीर ॿिए ॾींहुं आयो हिननि वारे घर। सो हाणे हिन ठगनि जो प्रोग्राम कामयाबु थी वियो। सो नेठि वज़ीर आयो ईअं ई पुछा ॻाछा करे हिननि खां हेॾां होॾां, त ही सोचणु लॻा त हाणे असांजो कमु थी वियो आहे। सो नेठि वज़ीर हिननि खां थी सिधो आयो बादशाह वटि। बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत, ॿियो मिड़ी ख़ैरु माउ पीउ वग़ैरह त आहिनि कोन हिननि जा, इहा छोकिरी ईअं ई अञा कुंवारी आहे ऐं हिन जा गॾु 3 भाइर आहिनि। मिड़ी हिते हुते महिनत मज़ूरी कनि था। सॼी आऊं जांच वग़ैरह वठी आयो आहियां ऐं ॿियो मिड़ी ख़ैरु अञा छोकिरी कुंवारी आहे। सो बादशाह चवणु लॻो त पोइ सुबुह जो पाण हलंदासीं ऐं हिन जे भाइरनि खां छोकिरी जो संग रिश्तो वठंदासीं, पोइ हिन सां कंदसि शादी ऐं पंहिंजे महल जी बणाईंदसि राणी। सो वज़ीर चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे ॿिए ॾींहुं वज़ीर ऐं बादशाह सिधो आया हिननि जे घर। हाणे हिननि जी कामयाबु चाल थी जेका कामयाबु थी वई हली। सो नेठि आया हिन जे घर ऐं अची भाइरनि सां हिननि बादशाह जी ॻाल्हि ॿोल थी। तो बादशाह चवणु लॻो त टिनी भाइरनि खे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुधो, तव्हांजी भेण मूंखे ॾाढी पसंदि आहे ऐं आऊं हिन सां शादी करणु थो चाहियां। जे अगरि तव्हांखे का तकलीफ़ वग़ैरह इन ॻाल्हि में न हुजे, आऊं बादशाह माण्हू आहियां, तव्हांजी भेण खे राणी बणाए रखंदसि पाण वटि। जे अगरि तव्हांखे क़बूलु हुजे त मूंखे तव्हांजी भेण जो रिश्तो ॾियो, जीअं आऊं सां शादी करियां। सो 2 भाइर चवणु लॻा बादशाह खे त बादशाह सलामत, असांजी भेण हिकिड़ी, असांजा माउ पीउ नंढपण में ई गुज़ारे विया, असांजो भेण खां सवाइ ॿियो केरु बि कोन्हे, वधीक असीं असांजी भेण खां पुछा करियूं। सो हिते बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे। सो बादशाह एतिरो कुझु चई ऐं हलियो वियो। ऐं ॿिए ॾींहुं वरी आयो बादशाह हिननि वटि ऐं चवणु लॻो त ॾियो ख़बर, तव्हांजी भेण खां पुछा कई या न। सो हिते 3 भाइर चवणु लॻा बादशाह खे त बादशाह सलामत, तव्हां मुंहिंजी भेण सां ख़ुदि ॻाल्हायो, तव्हांखे छा चवणु चाहे थी। सो बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे। सो नेठि उहा छोकिरी बादशाह सां ॻाल्हायो, बादशाह वटि वई। सो बादशाह खे छोकिरी चवणु लॻी त भले शादी आऊं तोसां कंदसि, पर शर्त आहे मुंहिंजो। सो हिते बादशाह चवणु लॻो उन छोकिरी खे त भला ॿुधा कहिड़ो तुंहिंजो शर्त आहे ऐं आऊं ॿुधां उहो तुंहिंजो शर्त। जे अगरि हूंदो मुंहिंजे क़ाबिल क़बूल में त आऊं क़बूलु कंदसि। तो छोकिरी चवणु लॻी त शादी तोसां बेशक कंदसि, पर 10 ॾींहं तूं मुंहिंजे वेझो न ईंदे। छा तोखे इहो शर्त मुंहिंजो क़बूलु आहे? सो हिते बादशाह चवणु लॻो उन छोकिरी खे त भले ठीकु आहे, इहो शर्त मूंखे तुंहिंजो क़बूलु आहे। आऊं 10 ॾींहं तुंहिंजे वेझो कोन ईंदसि, तुंहिंजे कमरे में बि हरभुरो आऊं न ईंदसि। त छोकिरी चवणु लॻी वरी त चलो ठीकु आहे। ॿियो मुंहिंजो शर्त इहो आहे त मुंहिंजा भाइर तुंहिंजे ई महल में रहंदा, छो त मूंसां गॾु ई रहंदा उते उन महल मंझि, ऐं इहो जो क़बूलु हुजे त पोइ भले ठीकु आहे। सो बादशाह चवणु लॻो त मूंखे इहा ॻाल्हि बि क़बूलु आहे, तुंहिंजा 3 भाइर भले मुंहिंजे महल में रहनि, जॻह हिननि खे आऊं ॾींदुसि, भले वेठा हुजनि। तो बादशाह इहो ॿियो शर्त बि इन छोकिरी जो मञियो। त छोकिरीअ चवणु लॻी बादशाह खे त 3 शर्त ऐं आख़िरी शर्त मुंहिंजो इहो आहे, ॿियो तोसां आऊं शादी त कंदसि, पर तुंहिंजो जेको ख़ज़ानो, जेका मिल्कियत आहे, उन जी चाबी मूंखे ॾियणी पवंदी। जे अगरि इहा ॻाल्हि तोखे क़बूलु हुजे त भले ठीकु आहे, तोसां शादी करण जे लाइ आऊं तयारु आहियां, तुंहिंजी राणी थियण जे लाइ आऊं तयारु आहियां। हाणे हिननि त इहा चालाकी कई हुई। सो इन बादशाह खे ठॻण जे लाइ, उतां चोरी करण जे लाइ। त हिते वज़ीर उन छोकिरीअ जी ॻाल्हि ॿुधी, वज़ीर बि गॾु हुजे, 3 भाइर बि उते गॾु हुजनि। सो वज़ीर बादशाह खे सॾु करे हिकिड़े पासे वठी वियो। सो वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, हिननि में मूंखे शक पियो लॻे ऐं हीअ छोकिरी जेके ॻाल्हियूं करे पई, सो मूंखे लॻे पियो त हीअ सही न आहिनि। सो बादशाह चवणु लॻो त न, हीअ सही आहिनि, हरभरू अहिड़ा माण्हू मूंखे नथा ॾिसिजनि।
सो हिते वज़ीर चवण लॻो बादशाह खे, बादशाह सलामत तव्हांजी ॻाल्हि त बिल्कुलु सही आहे, पर छोकिरी जेका ख़ज़ाने ऐं मिल्कियत जी चाबी बि खणे हले छा करे, ऐं टई भाइर बि पंहिंजे महल में रहे पई हले, को मतां को अहिड़ो कमु मतां सुभाणे ग़लति करे। सो बादशाह चवणु लॻो त न, हीअ छोकिरी औरत ज़ात छा कंदी, ऐं टे भाइर ऐं पंहिंजा हेॾा सिपाही नौकर चाकर महल में हेॾा होना, हीअ ग़लति कमु को थोरी कंदा। सो नेठि बादशाह वज़ीर जी हिकु बि न ॿुधी। सो नेठि बादशाह चवणु लॻो उन छोकिरीअ खे, जेका चोर छोकिरी आहे, तो चवणु लॻो बादशाह त ठीकु आहे, मूंखे तव्हांजो शर्त मंज़ूरु आहे। त बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे, जीअं तव्हां चओ पिया ईअं मूंखे मंज़ूरु आहे। सो बादशाह उन छोकिरी जा इहे टई शर्त मञिया, जीअं छोकिरी चयो ईअं बादशाह करण जे लाइ तयारु थी वियो। सो नेठि ख़ैरनि जो 2-3 ॾींहंनि में उन छोकिरीअ जी बादशाह सां थी वई शादी। हाणे छोकिरी उन महल में ऐं उन छोकिरी जा 3 भाइर उहे ई उन महल में। सो हाणे नेठि इहो कमु हिननि खे 10 ॾींहंनि जे अंदरि ई अंदरि सरअंजाम ॾियणो हो। सो नेठि 5 ॾींहं 6 ॾींहं 7 ॾींहं 8 ॾींहं अची गुज़रिया, तव्हांजो वञी आख़िरी ॾींहुं अची थियो। सो हिननि पाण में सलाह ठाहे छॾी, चोर छोकिरी ऐं 3 भाइर पाण में सलाह ठाहे छॾी। हाणे चाबी त बादशाह ख़ज़ाने जी उन जेका मिल्कियत जेका हुई, सो पैसा ॾोकड़ जेके सोना ज़ेवर वग़ैरह हुआ, सो उहा चाबी त छोकिरी जे हवाले हुई। हाणे राति जे पोएं पहर में छोकिरीअ छा कयो जो 3 भाइरनि खे अॻु में ई अलर्ट करे छॾियो, अॻु में चई छॾियो उन राति जो चाबी हिन वटि हुई। सो ख़ज़ानो मेड़े सभु खणी जेको आहे सो जेको बि हो बादशाह जो, सो खणी ऐं राति जे अहिड़े टाइम जेको पोएं पहर में उतां थी विया रफ़ू चकर। सो हाणे नेठि इहो बादशाह जी जेका बि माल मिल्कियत जेको बि ख़ज़ानो हुओ सो खणी थिया रवाना। सो हीअ त भाॼी हलिया। हाणे जॾहिं अची सुबुह थियो त बादशाह हेॾां होॾां ॻोल्हणु लॻो, संदसि ज़ाल उन राणी खे उन छोकिरीअ खे ॻोल्हणु लॻो त छोकिरी लभे ई न, ऐं छोकिरीअ वारा भाइर बि न लभनि। सो बादशाह ॾाढो हैरान थी वियो। बादशाह दिलि में सोचणु लॻो त आख़िर छोकिरी किॾां वई, मुंहिंजी ज़ाल राणी किॾां वई, ऐं हिन जा 3 भाइर उहे बि नथा ॾिसजनि। त हिते हुते घणी बादशाह ॻोल्हणु लॻो त बादशाह खे वज़ीर वारी ॻाल्हि ज़हन में अची वई त मतां इहा ॻाल्हि बादशाह चवणु लॻो त हक़ीक़त न थी वई। सो बादशाह खे हणतणु खणी वई। सो बादशाह यकदमि आयो, जेको हिन जो ख़ज़ानो वग़ैरह हेॾां होॾां रखियलु हो, जेका माल मिल्कियत जेका कुझु ॾोकड़ ॿोकड़ पैसा वैसा हुआ, जेके सोना ज़ेवर ई उहो रखियलु हुआ। सो बादशाह ढूंढंदो आयो अची उते, ॾिसे त का शइ न हुजे, हर शइ खॼी पई हुजे, कुझु बि न हुजे। सो बादशाह परेशान थी वियो। बादशाह मथे ते हथु ॾेई ऐं वेही रहियो। सो बादशाह चवणु लॻो त वञ ठगनि जो टोलो मूंखे लूटे वियो। सो नेठि बादशाह आयो पंहिंजे दरबार में, वज़ीर खे चई त वज़ीरत वारी ॻाल्हि सची हुई, ठगनि जो टोलो मूंखे लूटे वियो। त वज़ीर चवणु लॻो बादशाह खे, बादशाह सलामत तव्हां छा पिया चओ, आख़िर मसइलो छा आहे। त हिते बादशाह सॼी हक़ीक़त करे वज़ीर खे ॿुधाए त हीअ मसइलो हीअ अथई। सो औरत थी, छोकिरीअ थी, ऐं 3 भाइर आउं सम्झी न सघियसि, तुंहिंजी ॻाल्हि खे बि न सम्झी सघियसि। सो नेठि इहो बहानो वग़ैरह करे ऐं मुंहिंजो जेको बि ख़ज़ानो, जेका बि मिल्कियत हुई, जेका रखियलु हुई, सा सभु मेड़े सेड़े खणी ऐं थिया रवाना, का शइ न बचो। सो वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत मूंखे इन्हनि में पहिरियां ई शक हो, ऐं मूं तव्हांखे चयो बि हो। सो नेठि हाणे फुरे लुटे विया। सो हिते बादशाह खे ॾाढी कावड़ चढ़ी वई। सो बादशाह चवणु लॻो त इन्हनि खे आउं न छॾींदसि, इहे मूंखां केॾांहुं वेंदा। आउं बादशाह माण्हू, मूं वटि सिपाही नौकर चाकर वग़ैरह जाम आहिनि, इन्हनि खे आउं न छॾींदसि, इन्हनि जे पुठियां आउं लाज़मी वेंदसि। सो हाणे नेठि 10 ॾींहं 8 ॾींहं 15 ॾींहं गुज़री विया। बादशाह सिपाही माण्हू वग़ैरह हिन जे पोयां हिननि जे लॻाए छॾिया त जीअं हिननि जी ख़बर पवे। हाणे हेॾां होॾां सिपाही नौकर चाकर जेके बादशाह जा हुआ, से हिते हुते ॻोल्हणु लॻा हिननि खे। हाणे हिननि जो न ॾस न पतो, ख़बर न आहे किॾां विया। सो सिपाही नौकर वग़ैरह सभु वरी आया, बादशाह खे चवणु लॻा त बादशाह सलामत हिननि जो न अतो न पतो, ख़बर न आहे अलाए किथे आहिनि। असां त काफ़ी ॻोल्हियो आहे, पर असांखे लभनि ई कोन था, न ई असांखे मिलनि था। कई ॻोठ वग़ैरह कई बादशाहूं पुछा कयूं आहिनि, पर बहरहाल ॿियो मिड़ी ख़ैरु। सो बादशाह चवणु लॻो त आख़िर हीअ किथे रही सघनि था। ज़ाहिरी ॻाल्हि आहे केतिरा ॾींहं मूंखां बचंदा,
हिननि खे आउं तलाश करे वठंदसि, हिननि खे आउं न छॾींदसि जेको ही मुंहिंजी माल मिल्कियत खणी विया ऐं मूं बादशाह जी चोरी करे विया। ऐं बादशाह माण्हू हिननि खे थोरी छॾींदसि। सो नेठि बादशाह ऐं वज़ीर ऐं कुझु सिपाही ईअं ई निकिता। त बादशाह रहे न, बादशाह खे इहो ई हुणतणु हुजे ज़ाल मुंहिंजी थी राणी थी मूंसां शादी करे ऐं मुंहिंजी मिल्कियत मेड़े ऐं ठग टोलो थियो रवानो। सो आउं हिननि खे कॾहिं बि कोन छॾींदसि। सो नेठि हाणे बादशाह वज़ीर ऐं सिपाही वग़ैरह सभु हितां निकिता। हाणे हणंदे 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 हिकिड़े अहिड़े इलाइक़े में पुॻा, उते सफ़ा माना सुनसान लॻी पियो, हिकिड़ो ॻोठु हुजे ऐं उते हिकिड़ी बादशाही बि हुई, पर ख़ैरु लॻो पियो सफ़ा ॾुकार वारी हालत लॻी पई। ॿियो मिड़ी केर माण्हू वीचारा अबरा सबरा वेठा हुआ, उहो छा मिड़ी न आबादी न पाणी न छा सफ़ा ॾुकार वारी हालत। सो बादशाह ऐं वज़ीर बि अची उते पुॻा। सो नेठि हणंदे हणंदे अची उन ॻोठनि मां पुछाऊं कंदे कंदे सो बादशाह त हैरान हुजे त हिन ॻोठ में ॾुकार वग़ैरह जाम माण्हू ई हुओ। सो नेठि उहे चारि ठग उन ॻोठ में को रहंदा हुआ। सो नेठि बादशाह ऐं वज़ीर ऐं सिपाही अची उन्हनि ते कड़को कयो। सो उन्हनि खे इहे लभी विया। सो नेठि बादशाह उन्हनि खे झले वरितो। त बादशाह चवणु लॻो उन छोकिरीअ खे त तूं ज़ाल मुंहिंजी थी राणी थी, तूं मुंहिंजी माल मिल्कियत मेड़े ऐं भॻी ऐं तो तोखे आउं किथे थो छॾियां। ऐं टिनी ॿाहिरनि खे बि छोकिरी जे चवणु लॻो त अवीं बि वॾा ठग आहियो, ठगियूं कंदा वञो लुटंदा वरितो। सो बादशाह खे ॾाढी कावड़ हुजे। सो बादशाह चयो सिपाहियुनि खे त हिननि खे ॿधो ऐं हिननि खे वठी हलो मुंहिंजी बादशाही में। सो नेठि सिपाही हिननि खे ॿधो कयो। सो हाणे उन ॻोठ जा माण्हू वग़ैरह सभु फिरी आया बादशाह जे चौधारी तरफ़। सो माण्हू चवणु लॻा बादशाह खे त बादशाह सलामत, जंहिंखे तव्हां ॿधो आहे इन्हनि मां तव्हां हथु कढो। हीअ तमामु सुठा माण्हू ऐं भला माण्हू आहिनि। जे अगरि तूं हिननि खे वठी वेंदे त असीं बुख मरी वेंदासीं, असांजो केर बि कोन्हे हिननि खां सवाइ। त बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी उन माण्हुनि जी त बादशाह हैरान थी वियो। बादशाह चवणु लॻो त हीअ चारि ठग आहिनि, ठगियूं कंदा वतन ऐं चोरियूं कंदा वतन। सो हिननि खे आउं कीअं थो छॾियां ऐं तव्हां वरी कहिड़ी ॻाल्हि पिया करियो, इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। सो नेठि माण्हू सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त हीअ मसइलो हीअ आहे, हीअ मदद करण वारा माण्हू आहिनि। असांजी बादशाही में जेको बादशाह हो सो तो गुज़ारे वियो। हाणे को धणी न साईं, हिते कुझु बि कोन्हे। बादशाह सो गुज़ारे वियो। हिते जो महल वग़ैरह खंडर थियो पियो आहे ऐं कुदरती हिते ॾुकार आहे, हिते न पाणी न छा इहे ई आहिनि जेको अमीरनि खां सौदागरनि खां हितां हुतां माल लुटियो मेड़ियो ऐं असांखे ई खाराइनि पिया ऐं असांखे ई ॾियनि था। हीअ आहिनि जेको असांजी मदद कनि पिया ऐं ॿियो असांजो हिते केर बि कोन्हे। असां न आबादी न छा हिननि खे असीं ॿधणु कोन ॾींदासीं, तव्हांखे ॿधणु कोन ॾींदासीं। तव्हां हिननि खे न ॿधी वञो। सो महिरबानी करियो हिननि खे छॾे ॾियो। सो बादशाह चवणु लॻो छोकिरीअ खे त ॾे ख़बर ही जेको कुझु चवनि पिया तो सच आहे। सो छोकिरी चवणु लॻी त बादशाह सलामत, बिल्कुलु हिननि जी ॻाल्हि सही आहे। हिते जो बादशाह मरी चुको आहे ऐं महल खंडर थी वियो आहे। ॿियो केर बि कोन्हे, न वाली न वारिस हिन बादशाह जो। ऐं हिते कुदरत जे तरफ़ां ॾुकार आहे, न पाणी न आबादी न छा। ऐं हीअ माण्हू वीचारा तमामु बुखिया आहिनि। असीं सौदागरनि खे को अमीरनि खे हेॾां होॾां सभिनी खे फुरींदा आहियूं, उतां चोरियूं कंदा आहियूं ऐं पोइ अची हिन ॻोठ वारनि हिन माण्हुनि में अची विराईंदा आहियूं ऐं हीअ वीचारा उन मज़ा पंहिंजो जान वग़ैरह हलाइनि था। सो बादशाह चवणु लॻो उन छोकिरी खे त बिल्कुलु अव्हांजो रस्तो त तमामु ग़लति आहे इहो कमु करण जो, पर तव्हां जेका मदद माण्हुनि जी करियो पिया सो भलो कमु आहे। तो बादशाह चवणु लॻो उन छोकिरी खे त तूं परेशान न थिए, तूं मुंहिंजी ज़ाल राणी थी रह ऐं हीअ ठगियूं चालाकियूं करणु छॾे ॾे। तुंहिंजा टई भाइर बि अची मुंहिंजे महल में रहनि ऐं तव्हां चोरियूं अॼु खां ॿीहर न कजो। बाक़ी तव्हांजे हिन बादशाही जा माण्हू जेके आहिनि सो हिते ॾुकार वारी हालत लॻी पई आहे। हिन सभिनी खे आउं हितां वठी थो हलां मुंहिंजी बादशाही में मुंहिंजे ई ख़र्च ते ऐं हिननि खे पैसा ॾोकड़ वग़ैरह जेका बि हिननि खे आउं ॾींदसि ऐं हिननि खे हर शइ मिलंदी ऐं मुंहिंजो आबादी वारो इलाइक़ो आहे उते ई वञी पंहिंजी आबादी वाबादी कनि, ॿनियुनि जा टुकड़ा वग़ैरह इहे आउं ॾींदसि ऐं हिते ई पंहिंजो जान हलाइनि। ऐं तूं ग़लति कमु इहो छॾे ॾे ऐं तूं
हली मुंहिंजी ज़ाल राणी थी रहे, टई भाइर तुंहिंजा महल में मुंहिंजे में रहनि ऐं उते कमकार कनि ऐं अॼु खां ॿेर इहो ग़लति कमु छॾे ॾियो। सो छोकिरी बि इन ॻाल्हि में राज़ी थी वई। छोकिरी जा 3 भाइर उहे बि इन ॻाल्हि में राज़ी थी विया। सो नेठि बादशाह जीअं चयो ईअं ई कयो ऐं उहा छोकिरीअ उते ई बादशाह जी ज़ाल थी राणी थी रहण लॻी। 3 भाइर उन जा उहे बि उते कमकार करणु लॻा ऐं उन ॻोठ जा माण्हू उहे जेके उन बादशाह जा माण्हू हुआ जेके सो इन बादशाह वटि आया से बि सुखिया सवला थी विया। सो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।